नाज़रीन, जोंगल भर सां ॻोठ सोटो ख़ान बंगलाणी में क़ब्रिस्तान की बेहुरमती ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाज कंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था सोहेल अहमद बंगलाणी जी ही रिपोर्ट। इन वक्त असीं मौजूद आहियूं जंगल लग ॻोठ सोटो ख़ान बंगलाणी में। जी रात हिते एक वाक़ियो पेश आयो है। रात जो के नामालूम माण्हुनि पारां लाशो कब्रिस्तान में कढी करे कब्रिस्तान की बेरुमती कई है। उन हवाले से हितां जा ॻोठाणा ऐं कुछ इलाके वासी मौजूद आहिनि। उन्हनि को पुछंदासीं त वाक़ियो कीअं पेश आयो। बिस्मिल्लाह जी ही ॻोठ सोटो ख़ान बंगलाणी कब्रिस्तान है। हितों रात के नामालूम माण्हू अची कब्रिस्तान के कुशादी करे कब्रिस्तान जो कुछ हिस्सो लाश जो कढी खणी विया आहिनि। ये असीं ॻोठ धणी सब कट्ठे थिया आहियूं। अहिड़ो नाजादी छो आहे? हिन वक़्त को बि ऑफिसर न आयो आहे। रात सभिनि खे इतला ॾिनो आहे, हद जे एसएचओ खे, डीसी साहब खे इतला रात ही ॾिनो आहे। हिन वक़्त को माण्हू न आयो आहे। कब्रिस्तान जो अधु हिस्सो कढी लाश जो खणी विया आहिनि। रात जो टाइम में कबर खोटे करे उनजो लाशो कढे विया आहिनि, हॾा कढे विया आहिनि। हिन त न पुलिस आहे, न को मालकी आहे, न को असां लावारिस आहियूं। सर तव्हांखे दरख़्वास्त थिए थी त असांजी मालकी कयो। हिन महिल ताईं को अमल वारो कोई न पुॻो आहे। असांजो छो जो इहा नाजाई न थिए, छो जो असां सभु माण्हू हितां ग़रीब हूं। वॾेरा सोटे ख़ान जे ॻोठ जा सभु अमल वारा बीठा आहिनि। उहे बि चवनि था त ईअं नाजाई छो थिए। बिल्कुलु तव्हां इन ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि DIG लाड़काना, SSP जेकमाबाद, SHO B सेक्शन घुर कई त इन में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे।